अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला आपडो सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सुप्रीम कोर्ट फुल कोर्ट बेंच जोड़ण बाबत फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। महफ़ूज़ कयल फ़ैसिलो अॼु शाम 5:30 वॻे ॿुधायो वेंदो। मुशावरत बाद फ़ैसिलो थींदो त ॿुधणी साॻी बेंच कंदी या ॿी। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। हुकूमती इतिहादी जमायतुनि फुल कोर्ट बेंच जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त मैच फिक्सिंग जी बेंच फिक्सिंग बि हिकु ॾोह आहे। कुफ्र जो निज़ाम हली सघे थो पर ज़ुल्म जो निज़ाम नथो हली सघे। ग़लति फ़ैसिले समूरे केस जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। असीं पुछूं था त कहिड़ो ॾोह आहे जेको इमरान ख़ान नाहे कयो। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो त मरियम नवाज़ जेको ॻाल्हायो उहो असां सभिनी जो मौक़िफ़ आहे। अवामी नुमाइंदनि जो तहफ़ुज़ यकीनी बणाए वञे। असां अदलिया खां फ़ैसिले जो हक़ खसियूं नथा पर इंसाफ़ चाहियूं था। PP चेयरमैन बिलावल भुट्टो चवे थो जमहूरी क़ुवतुनि जो मुतालबो आहे त फुल कोर्ट बेंच जोड़ी वञे। इहो नथो थी सघे त इन मुल्क जो फ़ैसिलो रुॻो 3 माण्हू कनि। अहमल वली चयो त इदारा हदुनि में रही कमु न कंदा त मुल्क घरू वेढ़जे वर चढ़ी वेंदो। PTI इतिहादी जमायतुनि जी प्रेस कॉन्फ्रेंस में शरीक अॻवाणनि जा नाला ECL में विझण जो मुतालबो करे छॾियो। PTI अॻवान फवाद चौधरी चवे थो 11 माण्हुनि खे हाणे इक़्तिदार में कॾहिं बि नाहे अचिणो। रूलिंग बाबति हुकुमरान इतिहादी जमायतुनि जे अॻवाननि ॻाल्हि बि न कई आहे। ताक़तवर माण्हुनि जूं ग़लतियूं आहिनि जिन अहिड़नि माण्हुनि खे पाकिस्तान में आणे विहारे छॾियो आहे। मौलाना फज़ल रहमान जो पंजाब सां कहिड़ो तालुक़ आहे? संदसि हैसियत कहिड़ी आहे? हमज़ा शहबाज़ कहिड़ी हैसियत सां वॾे वज़ीर जी सीट ते वेठो आहे? असां चाहियो पए त राति जो ई अदालत में ॿुधणी थिए। डिप्टी स्पीकर पंहिंजे वारनि मां ख़त कढियो ऐं रूलिंग ॾिनी। पंजाब जी वॾी वज़ारत वारे मामले बाबति हमज़ा शहबाज़ फुल कोर्ट बेंच बणाइण लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई। आर्टिकल 63 जी नज़रसानी जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी करण जी बि इस्तदा।